बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां जो अली नवाज़ बुरड़ो असां हींअर मौजूद आहियूं शहीद लियाकत नगर शाहनवाज़ ॻोठ में। सचल सरमस पैनल जे दोस्तनि जी गॾिजाणी आहे। सो हिते बी ब्लाक जा दोस्त भी मौजूद आहिनि। उन खां पाणी जे हवाले सां कुझु मौक़ुफ़ वठंदासीं। जी चाचा साईं, असांखे पाणी साईं असांखे 11 महीना अचानक असांखे पाणी कोन मिलियो आहे। असां हिते पैसा बि असां ॾिना आहिनि। असांखे चवंदा अॼु जाओ सुभाणे था ॾियूं, अॼु था ॾियूं सुभाणे था ॾियूं। जेको पैसा ॾियण जे बावजूद बि जेको पाणी जी सहूलियत का मुहैया न कई वई, का बि न थी आहे, का बि न थी आहे असांखे सहूलियत। असां कई चकर विया आहियूं, अछी ॾाढनि सां विया आहियूं। असांखे पाणी जो को बि असांखे अॼु था ॾियूं सुभाणे था ॾियूं। चओ त जे तव्हां था चओ मीटिंगूं करे करे थकिजी पियासीं। आख़िरकार मीटिंग अटेंड करण खां वियासीं, पाणी चई वरी नथा ॾियनि, ॾिसूं था कनि। अगरि वारो कॾहिं ॾियनि था त मथे ए ब्लाक जा मोटर चालू आहिनि, वञूं था त माण्हू सां विढ़ण जे लाइ तयारु न। असां पाणी जी तमामु वॾी तकलीफ़ में आहियूं, जंहिंजे करे असां साईं हमज़ा साहिब खे चूंडियो आहे। हाणे असांजी हर अॻुवाणी में इहो असां हिन सां गॾु आहियूं। दोस्तो ही बी ब्लॉक जा तमामु दोस्त गॾु थिया आहियूं। असुलु मौक़ुफ़ त साॻियो ई आहे, मक़सदु आहे पाणी खे इहो ई अर्ज़ु आहे त महिरबानी कयो तव्हां पंहिंजे मौक़ुफ़ ते क़ाइमु रहो। हिन वक़्तु असां पंहिंजी अॻुवाणीअ में असांजो साईं मीर हमज़ा साहिबु आहे। पैनल सचल पैनल जी हिमायत था कयूं। सचल पैनल जेको ठहियो आहे असांजो मक़सदु आहे पाणी। असां सभु दोस्त जेके आहिनि सचल पैनल खे इहो हिमायत कयूं था ऐं उन्हनि खे जेको आहे वोट कंदासीं। इंशाल्लाह उमेदु रखूं था त असांजा मसइला ॻोठ जा हल कंदा। अस्सलाम वालेकुम दोस्तों, सर मां सचल सरमस्त जी हिमायत थो कयां। इंशाल्लाह असां गुल ते ठपो हणी उनखे कामयाबु कंदासीं ऐं जेके असांजी उमेदूं आहिनि इंशाल्लाह इहे पूरी थींदियूं। पैनल जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद।
मां शाहनवाज़ शरगोड़ में प्लाट छो खपायूं छो त थोरो लफ़्ज़ चई इंशाल्लाह पाणी असां इंशाल्लाह कोशिशि इहा ई आहे त इलेक्शन हो गया ऐं पंहिंजे ख़र्च ते जीअं दोस्तनि पैसा वठी ऐं पाणी नांदो असां पंहिंजे ख़र्च ते पाणी सभु दोस्त हुन में असां सां गॾु उन पोइ असां मुनासिब पैसा वठंदासीं ईअं बि पुट खे मारे छॾींदा सूरत हाल इहा आहे अॼु असां उन जॻह ते बीठा आहियूं त असांजो पुटु असांजो मोहबत असांजो इश्क जंहिंखे 30 साल ॾेई चुका आहियूं अॼु जवान थी चुको आहे अॼु उहो ॻोठु शाहनवाज़ शर जे ॻोठ जे नाले सां मॉडल विलेज जे सूरत में वधी रहियो आहे पर यरगमाल अहिड़नि माण्हुनि वटि आहे जेके धाड़ियल आहिनि ख़ुदा खे रखे रसूल जे सदके ते कामयाबी यकीन आहे असांखे का कमी न आहे पर हीउ यरगमाल ॻोठु छॾाइणो आहे तव्हांखे अगरि न छॾायो तव्हां असां सभु ज़िम्मेवार आहियूं त असां इन्हनि फोरन खां हीउ न छॾाए सघियासीं पोइ पंहिंजे बेवसीअ ते रोअंदव जेकॾहिं अॼु अथव त रुॻो गली न हिते 50 गलियूं आहिनि कम से कम हिकु माण्हू 3 गलियुनि में भली माण्हू तव्हांखे न ॾिसनि गुलाब जो गुल खणी भॼे त सही ॾिसे त सही दरवाज़ो खड़काए चए भाई गुल छा आहे कि सैयद जी सरवानीअ में हिकिड़ो काफ़िलो तयारु थियो आहे यज़ीदनि सां मुक़ाबिलो आहे उन्हनि पाणी बंदि कयो आहे उहो पाणी इन पाणीअ खे न छॾींदासीं असांजो राइट मथे करे वचन कयो असां सां हथु मथे करे साईं दोस्तनि जो हीउ वाइदो वठी छॾ दोस्तनि जो असांजो तव्हां सां वाइदो आहे अॼु तव्हां सां वाइदो आहे अॼु असांजो तव्हां सां वाइदो आहे त तव्हां ॻोठ में वेंदव तव्हां गलीअ में वेंदव तव्हां ॿाहिरि निकिरंदव हर फोरूअ जी निशानदेही कंदव हीउ ॻोठ जो फोरू आहे हिन ॻोठ खे खाधो आहे तव्हांजे अचे चईसि का ज़रूरत न आहे तुंहिंजी हिन वक़्तु असांजे दरवाज़े ते 17 साल खां छाड़े हथु ॾेई चुका आहियूं हीउ वाइदो करे चुका आहियूं असीं वाइदो करे चुका आहियूं वचन कयो तूं ख़ुदा जे हीउ वचन आहे असांजो हीउ सभिनी हथु मिलायो पाण में वचन कयो अथऊं हीउ वचन आहे त ख़ुदा खे हाज़िर नाज़िर सम्झी असां अलॻि न आहियूं असां अलॻि न आहियूं असां गॾु आहियूं सॼो ॻोठ असांजो आहे सॼो ॻोठ अस्सलाम वालेकुम जीअं त तव्हां सचल पैनल खे दावत ॾिनी असां तव्हांजी क़बूल कई ऐं असांजे तरफ़ां तव्हांखे पूरी हिमायत असांखे बि हिमायत ॾियो तव्हांजी वॾी महिरबानी थींदी सचल पैनल हिन सभिनी ऐं पैनल जा सोना मौसम उन हिते घुराया आहिनि माण्हू बाडी खां अलॻि उन्हनि जा वॾा थोरा ऐं मूं अब्दुल लतीफ़ शाह सचल सरवा
ऐं तव्हां सां वचन कयां थो महीने थी असांखे मोहलत ॾिजो कुर्सी रखूं ऑफिस में ऐं उन खां पोइ इंशाअल्लाह 6 महीननि जे अंदरि पाणी सिवरेज लाइन तव्हांजा सीसी ब्लॉक हर शइ ऐं तव्हां तमामु शुक्रगुज़ार आहियूं असांजो प्यारो दोस्त अली नवाज़ बुढ़ो साहिबु हुया जिन तमामु दोस्तनि जा महिनत ऐं कोशिशि ऐं पंहिंजे वीडियो जे ज़रिए असां सचल पैनल जे तरफ़ां हिकिड़ो नारो थी ॾे हक़ सच का नारा सचल पैनल हमारा हक सच का नारा सचल पैनल हमारा हक सच का नारा सचल पैनल हमारा गुल पे ठप्पा जी साहब ऐं मीर ख़ान जेको क़ौमी जिदोजहद लाइ साईं निकितल हुयो साईं सचल पे असगर साईं जेको आहे सचल पैनल जी हिमायत कई आहे जेको बैरिया टाउन जेको क़ौमी काज हुयो जंहिं ते धरणो लॻो हुयो जेका पूरी सिंधी क़ौम गॾु हुई साईं उन मसइले ते जेको खॼी हुयो असीं सिंधी क़ौम अमन परस्त आहियूं जॾहिं असांजे हक़नि ते को दाड़ो हणंदो त असीं मां इहो चवंदुसि त वया मोर मरी हंज न रहियो हिकिड़ो वया मोर मरी हंज न रहियो हिकिड़ो उन्हनि अखेरनि ते वेठा चिब चढ़ी वतन थियो वरी कूड़नि ऐं काइरनि जो हाणे इंशाअल्लाह हिन जेको आहे फतह थींदी सचल सरमस पैनल जी जंहिंजो इंतख़ाबी निशान आहे गुलाब जो गुल जी सचल सरमस।